हियो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हियो सबक़ सिंधी बालिग़ान लाइ तयारु कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर लिखण पढ़ण नथा ॼाणनि, या जेके देवनागरी या गुजराती ख़त में त लिखी पढ़ी ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखी पढ़ी नथा ॼाणनि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हीउ सिलसिले जो 20हों सबक़ आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे 21 अखर ॾाल सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हां खे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभई अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 21 अखर ॾाल सां मानूस थींदासीं जेको ॾ जो आवाज़ ॾींदो आहे। ॾाल जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं सिंधी अलिफ बे जो 19हों अखर दाल ऐं 22हों अखर डाल लिखबो आहे, पर इन जे हेठां को बि टुॿको न लॻाइबो आहे ऐं मथां 2 टुॿका लॻाइबा आहिनि ऐं इन जो आवाज़ दाल ऐं डाल खां मुख़्तलिफ़ यानी ॾ आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ॾ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। ॾाल जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ॾ जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ज़बर ॾ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾटो, ॾस, ॾह, ॾन, ॾखण, ॾरण, ॾकण, ॾमर। ॾाल जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ॾ जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ज़ेर ॾ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ॾ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾेठो, ॾेनो, ॾेण। ॾाल जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ॾ जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल पेश ॾ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾुध, ॾुख, ॾकार, ॾहण। ॾाल जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए
ॾा जो आवाज़ लिखबो आहे। दाल अलिफ ॾा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾा जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾा जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾाठ, ॾामर, ॾार, ॾार, ॾाटो, ॾाॾो, ॾाको, ॾाहो। ॾाल जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए ॾो जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल वाव ॾो। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾो जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾोल, ॾोर, ॾोह। हाणे पाण ॾो जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। अॾो, भॾो, जॾो, खॾो, पाॾो, छोॾो, गाॾो, वॾो, आॾो, ॿाॾो, भाॾो, लाॾो। ॾाल जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए ॾे जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ये ॾे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾे जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾे जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾे, ॾेर, ॾेरो, ॾेह। ॾाल ज़ेर ॾ जे पुठियां ये जो अखर लॻाए ॾी जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ज़ेर ये ॾी। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾी जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾी जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾी जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। खाॾी, ॾाॾी, लाॾी, गाॾी, खॾी, गॾी, मॾी, हॾी। ॾाल ज़बर ॾ जे पुठियां नून जो अखर लॻाए ॾ जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ज़बर नून ॾ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾ जे आवाज़ खे
हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾंभ, ॾंद, ॾंड, ॾंग। ॾाल पेश वाव ॾू जे पुठियां नून जो अखर लॻाए ॾूं जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल पेश वाव नून ॾूं। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾूं जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾूं जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾूं जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾूं, ॾूंगर, ॾूंघी। ॾाल ज़ेर ये ॾी जे पुठियां नून जो अखर लॻाए ॾीं जो आवाज़ लिखबो आहे। ॾाल ज़ेर ये नून ॾीं। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ॾीं जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ॾीं जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ॾीं जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾीं, ॾींदे, ॾींदे, ॾींदीअ, ॾींदो, ॾींदा, ॾींदी, ॾींदियूं। हाणे पाण ॾाल जे अखर सां शुरू थींदड़ के ॿिया लफ़्ज़ सिखंदासीं। ॾांव, ॾुंडी, ॾिंग, ॾिंगी। इन सां ई इहो सबक़ु पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिंधी साइंस चैनल।